टंडेजाम में हद दख़ल ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन दौरान रहवासियुनि पुलिस ऐं टोल प्लाज़ा इंतज़ामिया मथां पथराव करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। DSP टंडेजाम याकूब बरोड़ो ऐं SHO आलम भंगर जे मौजूदगी में एंटी इंक्रोचमेंट अमले हद दख़लियूं डाइण जी कोशिश कई त पुलिस ऐं रहवासियुनि में मुंहमारी थी पई। पुलिस सां चकरनि बाद रहवासियुनि पुलिस टोल प्लाज़ा जे मुलाज़िमनि ऐं एंटी इंक्रोचमेंट जे अमले मथां पथराव करे हवाई फायरिंग करणु शुरू करे छॾी, जंहिं में टोल प्लाज़ा जा 3 मुलाज़िम ज़ख़्मी थी पिया। पुलिस मथां पथराव बाद इंतज़ामिया आर्जी तौर ते हद दख़ल ख़िलाफ़ ऑपरेशन रोकींदे ज़िले मां वॾी नफ़री खे टंडेजाम घुराए वरितो आहे। रहवासियुनि इल्ज़ाम हयो आहे त ज़र ख़रीद कयल खाते वारे ज़मीन ते टोल प्लाज़ा इंतज़ामिया बिना मुआवज़े जे नाजाइज़ कब्ज़ो करे रही आहे, जेका नाइंसाफ़ी आहे, जंहिं ते ख़ामोश न वेंदासीं। पुलिस जो मौक़िफ़ आहे त रहवासियुनि गैर क़ानूनी तौर ज़मीन ते कब्ज़ा कया आहिनि, जंहिंखे ख़त्म करण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो त पथराव करे फायरिंग कई वई आहे।